ख़ैर सभिनीनि खां ख़ासि कमु असां जेको हिते कंदा आहियूं जॉय स्माइल मिनिस्ट्री में उहो आहे कि असां माण्हुनि खे मौक़ो ॾींदा आहियूं मसीह सां गॾु रिश्तो क़ाइमु करण जो ऐं उहो चाहींदा आहियूं त असां सां गॾु हुजे। ऐं असांजी टीम ईस्ट यूरोप यात्रा ते वई हुई जिते माण्हू ॿुधियल ऐं मसीहत विरोधी समाज में। ख़ैर जिंजर तूं वई हुई उन ट्रिप ते हा हुयसि, ऐं ॾाढो ख़बर सुठो अथई द्वीप हो। अद्भुत हुयो। असांजे ॿिए मिशन हा ट्रिप सां अलॻि हुयो पर ओतिरो ई ख़ासि हुयो। हा ख़बर अथव, इहो ॾाढो अलॻि हुयो। ऐं ख़बर अथव हर दफ़े जॾहिं तव्हां हिकु नए इलाइक़े में वेंदा आहियो त तव्हां पूरी तरह सां बेफ़िक्र कान थींदा आहियो कि छा उमेदु रखिजे। ऐं ईस्टर्न यूरोप बिल्कुलु अलॻि हुयो। चई सघो था हुन विकसित देशनि खां जिते असां वेंदा आहियूं असां अक्सर खाराईंदा आहियूं, मेडिकल सहायता उपलब्ध कराईंदा आहियूं, हुन देशनि में असां मदद कंदा आहियूं, पर उहो देश ऐं उहा माण्हू जंहिंसां गॾु असां ईस्टर्न सही। यूरोप में कमु कंदा आहियूं। ऐं ॿी हिकु शइ जेकी हुननि खे सचपच खपे आशा हुई। हा बिल्कुलु, हुननि उहे खे महसूसु सचपच कंदा आहिनि ऐं ज़रूरी बि आहे। हा सचपच आशा जी ज़रूरत आहे। उहे गुज़री चुका आहिनि खोड़ सारी लड़ायुनि खां ऐं हेसि ताईं मारामारी खां बि। ऐं उहो हिकु जॻह ते असां हुआसीं उहो जॾहिं हिकु ई देश आहे नास्तिक हुयो, कानून पंहिंजे देश जे संविधान सां। इन करे उन मां जॻह थी जेको हुते 10,000 व्यस्त मसीहा हुया ऐं सॼे देश में। ऐं असां कॉन्फ्रेंस ॾिनी उते त आहे न टेलीविज़न हे बि अद्भुत। कोन्हे जो उहो मूंखे ॾिसी सघनि ऐं उहो बुखिया हुया हा उतावला हुया उन वचन जे लाइ। हिननि मां वधि में वधि मसीही जंहिंजी तव्हां ॻाल्हियूं था करो उहे पहिरीं हा पीढ़ी जा मसीही आहिनि। त हुननि जे पासे में कोई पोस्टर बि कान्हे, हुननि जा माउ पीउ बि कान्हनि, हुननि वटि आत्मिक सलाहकार बि कान्हनि। हिकु ॾाढी सुठी ॻाल्हि इहा आहे कि असांजे पार्टनर हिन सेवादारनि खे हुते मोकिलियो आहे न कमाल असां जो। सच में प्रार्थना था कयूं कि असां टेलीविज़न ते अची सघूं हर जॻह ते उन्हनि जी भाषाउनि में, छो त उन्हनि खे सच में ज़रूरत आहे हिकु डेली डोज़ जी परमेश्वर जो वचन। ऐं सचपच इहा सही ॻाल्हि आहे। मूंसां गॾु प्रार्थना करे सघंदा ऐं परमेश्वर उन्हनि जी सभई ईस्टर्न यूरोप में देशनि में दरवाज़ा खोले छॾींदा माण्हुनि लाइ, जीअं माण्हुनि खे उहा नियम सां पोषण मिले। ऐं असां ॾिठो आहे कि उन्हनि छा कयो ऐं हिन खे ॾिसी सच में ख़ुशी थींदी ऐं उहो हा हुते बि थियो। रेडियो हुते इहो कमु करे पियो सघे ऐं हा ईअं ई असां ॾिसूं था ॿिया दरवाज़ा बि खुलंदा आहिनि। ऐं इहो हक़ीक़त आहे कि उहे सभु मसीही जेके एतिरो अलॻि थलॻि महसूसु कंदा आहिनि सभई अलॻि अलॻि हिसनि मां उते हा इकठा अचण जे क़ाबिल थी वेंदा आहिनि। हीअ असांजे लाइ ॾाढी हा ख़ुशी जी ॻाल्हि आहे। अलॻि अलॻि तरीक़े माण्हुनि जी ज़रूरतूं थींदियूं आहिनि, सभई क़िस्म जे लाइ आहे। चवेजे त कुझु माण्हू कुझु चवनि था ऐं सचपच कुझु बुखायल आहिनि, रोटीअ खां खाराइणु चाहींदा आहिनि, ख़बर अथव मेडिकल आउटरीच में शामिलु थियणु चाहींदा आहिनि। इहो सभु कोन था करे सघूं, पर जॾहिं असां ॿियनि माण्हुनि सां गॾिजंदा आहियूं ऐं उन्हनि खां वेव्स मिलाईंदा आहियूं त असांखे ख़बर पवंदी आहे असां छा था सोचूं। ऐं उहा जेकी ॻाल्हि आहे उहा आत्मिक रूप सां असांजे साम्हूं ईंदी आहे ऐं उमेद लाइ असांजे साम्हूं उहो ठाहींदी आहे। ऐं जंहिंमें असां उहो एरिना जे करे उहो मिली करे आयो ऐं जंहिंमें असां उन जे लाइ उहो वॾी ॻाल्हि कई ऐं जेकी वॾी गैदरिंग रखी साल में। मुंहिंजो मतिलबु आहे उहा ॻाल्हि सालनि जा साल। इन करे सचपच इहा वॾी ॻाल्हि आहे, असांखे तव्हांखे ॿुधाइण में सुठी लॻंदी आहे। ऐं उहो आभारी आहियूं असांखे सच में जॻह ॾियण लाइ ऐं हुते मोकिलण लाइ जिते माण्हुनि असांखे ॿुधायो। ऐं अचो ॾिसूं था हिकु ॻाल्हि तव्हांजे साम्हूं। जॾहिं अल्बेनियन एप्स में गाॾी हलाईंदा वेंदा आहियूं त ॾाढो आसान थी वेंदो आहे हिन जी ख़ूबसूरती ऐं शानदार नज़ारनि में बुॾी वञणु। शहर में प्रवेश कंदे ई तव्हां ॾिसंदा आहियो पुराना हिसा टिराना अल्बेमा जा, जाते शयुनि जा विकिणणु ऐं ख़रीदी करणु सच में कोन बदिलियो आहे जाम सालनि खां। ऐं पोइ कुझु जॻहियूं अहिड़ियूं आहिनि जिन खे अलॻि करणु मुश्किल थी वेंदो आहे ॿियनि अमरीकन शहरनि खां। हिन देश में समृद्ध बाइबल जी विरासत आहे। हिन जो बाइबल में ज़िक्र आहे पंहिंजी रोमी नाले जे तहत। इहो उहो देश आहे जेको पंहिंजे इकोनॉमिक स्टेटस खे सुधारण लाइ कमु थो करे। हिते अलबामा में आज़ादी छॾो हिकु नालो मात्र आहे। हिकु साल पहिरियों दफ़ो मां जॉय स्माइल मिनिस्ट्रीज़ जी जॉयस खे ॿुधियो हुयो। मां पहिरियों दफ़ो इंजॉय एवरीडे लाइफ ॿुधियो रेडियो ते। छॾो प्रोग्राम जो शीर्षक ई मुंहिंजे लाइ हेतिरो सुठो हुयो कि हिन मुंहिंजो दिलि ख़ुशी सां भरिजी वियो। मां ॾाढी ख़ुशि थी वई हुयमि। पंहिंजी यात्रा में असां शानदार अल्बेनियन ज़ाइफ़ा सां मिलियासीं।
असां हुन जी सुञाणप लिकायूं त पिया जीअं हुन जे घर गृहस्थी में कोई मुसीबत न अची वञे। मुंहिंजो घोटु ॾाढो काबू रखण वारो ऐं इर्शालू हुयो। थी सघे त तव्हांजे लाइ हे सम्झणु थोरो मुश्किल हूंदो कि छा थींदो आहे 25 साल कंहिंजे कब्ज़े में रहणु ऐं कुझु न करे सघणु। मूंखे पंहिंजी माउ सां बि मिलणु न थींदो हुयो, जेकी मुंहिंजे पासे में ई रहंदी हुई। अल्बेनिया में ज़ालुनि खे चुप रहणु सेखारियो वेंदो हुयो। हुननि खे ॻाल्हाइण बिल्कुलु बि इजाज़त न हुई। इहो जेको जाम पहिरीं खां हलंदो थो अचे। इहे कुझु संस्थायूं आहिनि जंहिंजी वजह सां मायुनि ॻाल्हाइणु शुरू कयो ऐं ज़ाइकुनि जी हिमत वधायूं कि पाण खे उहो व्यक्त करे सघनि, सच बयानु करे सघनि। कुझु मायुनि लाइ मसीही कलीसिया पनाह थी वेंदियूं आहिनि, अहिड़ी जॻह जिते उहे आज़ादी सां ॻाल्हाए था सघनि। तॾहिं बि 2% खां घटि आबादी आहिनि जेकी मसीही खे फॉलो कंदा आहिनि। जंहिंजो सामनो मां पई कयां उहो मां पंहिंजे माउ पीउ खे कान पई ॿुधाए सघां। उहे मसीही कान हुया। जेको मां झेलिया पई उहो मां कंहिंखे बि ॿुधाए न पई सघां। मां वटि कोई सिद्ध मसीही कान हुयो ॻाल्हाइण लाइ या ॿुधण लाइ कि छा इहो नॉर्मल आहे, मूंखे हे छा थो थिए, या मां हिन मुश्किल जो सामनो कीअं कयां। मशवरो हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंजो अभाव आहे। हिन पहिरीं पीढ़ी खे पाण तजुर्बो करणो पवंदो आहे, सुठो या बुरो। ऐं इहो माण्हुनि जे लाइ आत्मिक या मायुनि जे लाइ ऐं छोकिरियुनि जे लाइ हुअणु खपे। इहो ॾाढो महत्वपूर्ण आहे छो त इहो जीअं चए थो मां हिन रस्ते तां गुज़री चुकियो आहियां। इहो पीड़ादायक आहे पर तूं कामयाबु थींदीअं। ऐं जॉयस असांखे हे ई चवंदी आहे कि तूं कामयाबु थींदीअं ऐं शक्ति ॾींदी आहे। अल्बेनिया जे उत्तर में 750 मील ते स्थित आहे वर्सा पुलाना। वर्ल्ड वॉर ॿिए में नाइजीरिया हिन शहर में 80% खां वधीक हिसे खे तबाह करे छॾियो हुयो। इहो पुराणो वर्सो आहे। इहो ॾाढो वॾो पर्यटक आकर्षण ठही वियो आहे। अलबामा वांगुरु पौलुंड धार्मिक आकार जी स्थिति महसूस कोन कई हुई या कम्युनिज़म जे अधीन अधिकतर माण्हुनि पंहिंजी परायुनि खे पकड़े रखियऊं। पॉलिश मानसिकता में अधिकतर पारंपरिक चर्च ई आहिनि। पॉलिश सुञाणप सां जॾहिं तव्हां एवेंजिकल समुदाय जे बारे में सोचींदा आहियो पोलैंड में, हुन खे जाम दफ़ा विदेशी सम्झो वेंदो आहे। विदेशी सभिनी खां वॾी चुनौती कंहिंजे लाइ बि हीअ आहे जेका चर्च स्थापित कंदा आहिनि कि माण्हुनि जी सोच खे मटणु। जेको माण्हू सोचींदा आहिनि परमेश्वर जी ज़रूरत आहे, छो त हर कोई इहो ई सोचींदो आहे कि परमेश्वर खे उहो सुञाणींदा आहिनि। ऐं इहो ठीकु बि आहे कि उहो चर्च वेंदा आहिनि, हीअ परंपरा आहे। पर जाम माण्हू ईअं सोचींदा आहिनि मां ठीकु आहियां, मां चर्च वेंदो आहियां। इहा हिकु ड्यूटी जी तरह आहे जेका हुननि खे निभाइणी आहे बजाए हिकु रिश्ते जे जंहिंखे तव्हांखे ठाहे रखिणो आहे ऐं वधंदो आहे। पोलिशवासी हिन जी भावना में पलियल आहिनि, वधियल आहिनि कि हुननि खे क़दार थियणो आहे, हुननि खे नेक ठहिणो आहे परमेश्वर सां कुझु हासिलु करण जे लाइ। मां हमेशह चवंदी आहियां कि येशू असांजे लाइ इन करे न मरिया जीअं असांखे धर्म मिले। Powtarzam także, Jezus nie umarł za nas po to, żebyśmy mogli mieć religię. येशू असांजे लाइ मरिया जीअं असां अतरंग व्यक्तिगत संबंध रखी सघूं प्रभुअ सां उन जे ज़रिए। मां तव्हांखे सम्झाइणु चाहींदी आहियां, मूंखे चर्च ॾाढो पसंदि आहे। चर्च जाम महत्वपूर्ण आहे, पर चर्च तव्हांजे प्रभुअ सां गॾु नीति संबंध सां वधीक महत्वपूर्ण कोन्हे। पर जाम माण्हू सोचींदा आहिनि ईअं छा थींदो आहे ऐं चर्च वञी करे कुझु बि ठीकु ठाकु नथो थिए, पर इहा सही न आहे। असल में प्रभु खे सुञाणींदा आहियूं। मां सालनि ताईं इहो नियम कयो, चर्च वेंदी हुअमि, स्कूल में हुयमि तंहिं महिल बि वेंदी हुअमि, हर शइ चर्च में विषय में हुई, पर मां दुखी हुयसि। तव्हां वटि सेकेंड हैंड विश्वास कोन थो थी सघे। जाम ॼणा अचण वारा आहिनि न्याय जे ॾींहं ऐं चवण वारा आहिनि प्रभु मां अॼु चर्च वियो हुयमि, उहे चवंदा मां तोखे कोन सुञाणा। 660 मील वर्सा में दक्षिण में आहे सेंट जॉर्ज चर्च, सोफिया बल्जेनिया में स्थित। इहो देश जो सभिनी खां पुरानी इमारत आहे ऐं हिन खोड़ बदिलाव ॾिठो आहे। हिते शुरूआति में वर्जीनिया मदर, पोइ मसीही चर्च ठहियो, पोइ मटिजी वियो मस्जिद में ऐं अॼु बहल थियो आहे ऐं ऑर्थोडॉन टेम्पल जी रूप में आहे। अॼु हिकु ख़ाली खंडर आहे। जॾहिं मां हिकु पास्टर हुयुमि, इहो कम्युनिज़म में ज़माने में हुयो। असां कुझु सेमिनार करणु चाहींदा हुआसीं ऐं इहो निषेध हुयो, असां कोन पिया करे सघूं। त असां पहाड़नि में वियासीं हिकु गुप्त स्थान ते, ऐं पोइ बि
ॾींहुं असां ॿी जॻह ते हली वियासीं। हिकु कॉन्टेक्ट पर्सन वाक़ियो खे डायरेक्ट करण वारो आहे। कंहिंखे ख़बर कोन्हे उहा जॻह। हा, कम्युनिस्ट हली विया, पर इहो हाणे बि खोड़ सारे मसीन दिमाग़ में आहे, छो त कम्युनिज़म जे दौरान खोड़ सारा अॻुवा, खोड़ पास्टर्स खे धोखो मिलियो चर्च जे माण्हुनि खां, पंहिंजे सहकर्मियुनि खां, त हुते हिकु वॾो गढ़ अविश्वास जो पास्टर जे मन घर करे वियो। हिन करे सालनि ताईं असां लाइ मुश्किल हुयो इहो सिखणु कि हिक ॿिए ते कीअं भरोसो कयूं। असां हाणे ठाहींदा पिया आहियूं एकता ऐं साण कमु करण जो भरोसो पैदा करण जी कोशिश। जेको कल्ह थियो उहो नमूनो हो कुझु साल जे कम जो। असां कुझु मिली करे कीअं करे सघूं था, जेको मां हमेशह मञींदो आहियां। जॉइस मायर मिनिस्ट्री उहो जोड़ण वारी व्यक्ति हुई। जॉइस सभई पास्टर्स खे साण वठी आई ऐं विश्वास करण वारनि खे उहे परमेश्वर जी स्तुति करण ऐं मिली करे उन जी भक्ति करण, जेको अद्भुत हुओ। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी इहो ॾिसी करे। सभई पास्टर्स खे गॾु वठी आई ऐं विश्वास कोन पियो थिए कि उहे गॾु मिली करे परमेश्वर जी स्तुति पिया करनि, मिली करे हुन जी भक्ति पिया करनि, जेको ॾाढो ॾिसण में अद्भुत हुयो। मन खे ॾाढो वणे पियो कीअं जॉइस सभई पास्टरनि खे गॾु वठी आई। मूंखे ॾाढी ख़ुशी थी इहो ॾिसी करे। प्रभु जे राज्य में हिसक आक्रमण जो सामनो कयो। हिसक ज़बरदस्ती खसे वरितो हुई, पर उहे ॿ हिसक शब्द जेके आहिनि गृह जे बिना शब्दनि मां प्रभु जे राज्य हिसक आक्रमण जो सामनो कयो, जंहिंजो ख़ासि करे इहो मतिलबु आहे कि शैतान खां जेको उहो सिखंदा आहिनि उहो प्रभु जे राज्य में कोन थियो। खोड़ सारी ॻाल्हियूं थियूं जेके इन ईस्टर्न यूरोप जे ख़ूबसूरत माण्हुनि सां गॾु जेकी शैतान जे तरफ़ां हुयूं आक्रमण थियूं ऐं उन्हनि कयो। उहो जेको वक़्तु हुयो यूरोप में सॼे परमेश्वर जे वचन सां पोइ सालनि ताईं अंधेरे में हुया, पर प्रभु अची उहो रोशनी ॾिनई ऐं उहो वधाई। अल्बेनिया संस्कृति में पंहिंजी चिंताउनि जे बारे में ऐं दुखनि जे बारे में ॻाल्हि करणु कमज़ोरी सम्झी वेंदी आहे, ख़ासि करे जॾहिं इहो ज़ाल मुड़ुस जे रिश्ते जे बारे में हुजे। मां पोइ 11 सालनि खां मसीही आहियां, पर पहिरीं जा 6 साल मां हुन जे लाइ प्रार्थना करण जी बि सोचे कान पई सघां, हिन हालातनि जे करे। घर हेॾो भयानक हुयो। 26 सालनि ताईं मां पंहिंजे ई घर में कैदियुनि वांगुरु रहंदी हुयमि। मां पंहिंजो आत्मसम्मान पूरी तरह विसारे चुकी हुयमि। मां में बिल्कुलु बि हिमत कान हुई। मां सच में इहो विश्वास कंदी हुयमि कि मुंहिंजी ज़िंदगी बग़ैर कोई मक़सद जे गुज़रे थी। मां ॾाढी हताश, ॾाढी निराश थी वई हुयसि पंहिंजी ज़िंदगी खां। तव्हां अल्बेनिया जी सड़कनि ते हलो त सभई माण्हू ठीकु ठाक था लॻनि। उहे लॻंदा आहिनि जीअं ठीकु हुजनि, पर ईस्टर्न यूरोप जे हिननि देशनि में कुझु में आत्महत्या जा सभिनीनि खां वधीक रेशो आहे संसार में, ऐं हिन करे भले ई माण्हू ॾिसण में ठीकु ठाक था लॻनि, पर हुननि जे मन में उथल पुथल मचियल हूंदी आहे। हितां जा मुद्दा कुझु वधीक ई वॾा आहिनि, अगरि जाम जॻह खां वधीक वॾा त बि आहिनि। त सॼे ईस्टर्न यूरोप में भावनात्मक जीवन खे बर्बाद करे छॾियो। इहो जॉइस मायर मिनिस्ट्रीज़ जे लाइ जोश पैदा कंदी हुई कि हिते किताबूं मुफ़्त में विराइनि ऐं टेलीविज़न ऐं रेडियो जे प्रोग्राम जे द्वारा परमेश्वर जा वचन ॿुधाइनि। अल्बेनिया हिते जीवन अलॻि आहे। तव्हां राजधानी में ईंदो जिथे जीवन 24 कलाक नॉन स्टॉप आहे, पर जिते ई तव्हां दूर दराज इलाक़नि में वेंदो त हुते शाम जो 6 वॻे खां पोइ ख़ासि करे ज़ालुनि लाइ घर खां ॿाहिरि निकिरणु मना आहे। त हिन इलाक़नि में तव्हां छॾो हिकु ई तरीक़ो आहे हुननि खे पहुचण लाइ, टेलीविज़न या रेडियो। माण्हुनि जे निर्माण जे लाइ अहिड़ी ज़रूरत आहे आत्मिक साधननि जी, ऐं हिन ई कलिसिया जे ठहण ऐं निर्माण जे लाइ। लेजर जनरल मैनेजर आहे रेडियो 7 जी, जेको अल्बेनिया में हिकु मसीही स्टेशन आहे। उहो चवंदी आहे कि माण्हू मसीहियत खे पंहिंजो जीवन त ॾियनि, पर हुननि खे शिष्यता जी ज़रूरत आहे। तव्हां कीअं बुनियादु ठाहे था सघो अगरि तव्हांखे कोई देख रेख करण वारो न आहे, तव्हांखे ॾिसण वारो न आहे, तव्हांखे कोई ॿुधाइण वारो न आहे हिन संस्कृति जे बारे में। ऐं अगरि तव्हां नंढा आहियो त तव्हांखे हे ॼाणनो आहे कि दुनिया में शयूं कीअं थींदियूं आहिनि, ऐं तव्हांखे ख़बर आहे कि विश्वास ॿुधण सां ई ईंदो आहे ऐं आस्था बि ईंदी आहे ॿुधण सां। अहिड़ा जाम नास्तिक माण्हू आहिनि जेका शायदि 50 सालनि खां
जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जी कुझु किताबूं शायदि हुननि वटि बि हूंदियूं, पर हुननि कॾहिं पढ़ियो बि न आहे। माउ पीउ लाइ ऐं ॾाॾा ॾाॾी लाइ सभिनी लाइ किताबूं आहिनि, पर हुननि कॾहिं हुन किताबनि खे पढ़ियो त ई आहे। हुननि खे हुन किताबनि में दिलचस्पी कान्हे, पर जॾहिं अचानक हुननि टीवी ते ॾिसो त हुननि खे लॻो बि हा हिन जे बारे में पढ़णु खपे। ख़बर अथव शब्द न आहिनि मूंखे व्यक्त करण लाइ कि असांखे केतिरो आदर ऐं सम्मान मिलियो आहे हिन सूचना के लाइ सिंधु रेडियो सत ते मिली करे कमु करण में। अल्बेलिया जे माण्हुनि ताईं हीअ परमेश्वर जी सीख पहुचाइण लाइ हुननि जो सिग्नल तक़रीबन सॼे देश में पहुचंदो आहे। ऐं हिननि जे बारे में चमत्कारिक ॻाल्हि इहा आहे कि परमेश्वर दरवाज़ा खोले छॾंदो आहे हुते माण्हुनि लाइ ऐं सभिनी माण्हुनि लाइ जेका इहे सिखणु था चाहिनि। तव्हां ॾिसो त जॉयस जो इंजॉय एवरीडे लाइव प्रोग्राम ॿुधियो वेंदो आहे ऐं तव्हां ॾिसंदो कि परमेश्वर जी वचन जंहिंजो मतिलबु हिते सम्झायो वेंदो आहे ऐं कीअं हे तव्हांजे दिलि खे बदिले थो सघे। जेका चर्च कान वञी सघंदा आहिनि हुननि माण्हुनि ते इहा ॻाल्हि पहुचंदी आहे। हितां जी पुरानी पीढ़ी जेका पूरी तरह बुॾियल आहे नास्तिकता में ऐं हुननि जो कोई संबंध कान्हे परमेश्वर सां, पर उहे ॿुधनि लॻंदा आहिनि ऐं हुननि लाइ हे संदेश ॾाढो ज़रूरी थी वेंदो आहे। हो सच में हिकु प्रभाव छॾे वेंदो आहे। ॾाढो ॾाढो धन्यवाद तव्हांजो हिन खे सफल करण में। धन्यवाद सॼे संसार में ऐं हिते अल्बेनिया जे माण्हुनि खे मदद करण लाइ। महिरबानी करे असां सां गॾु शामिल थियो। महिरबानी करे असां सां गॾु मदद करो। जॉइस मायर मिनिस्ट्रीज़ फंड्स उपलब्ध कराईंदी आहे अनुवाद जे लाइ, प्रिंट ऐं विरिहाइण जे लाइ सभई किताबनि खे, जंहिंखे असां हिते अलॻि अलॻि देशनि में छापींदा आहियूं ऐं हिन करे हिकु मॉल में असां कई हज़ारनि में छपाईंदा आहियूं ऐं इहे सभु मुफ़्त में विराई वेंदियूं आहिनि। ॾाढो ॾाढो शुक्रिया। द पैलेस ऑफ कल्चर एंड साइंस सभिनी खां वॾी बिल्डिंग आहे पोलैंड में। इहा 1950 में ठही वई हुई कम्युनिस्ट जे सत्ता जे निशाने जे लाइ। माण्हुनि हिननि खे ॾाइण जो सोचियो विलिन वॉल किरण खां पोइ, बजाए हिन जे अॼु हिकु सुंदर इमारत आहे। मां उहो पल महसूसु कयो जॾहिं असां आराधना करूं पिया। बसि सोचा पई कि प्रभु इहो अद्भुत आहे कि हिकु जॻह जिते एॾियूं बुरियूं ॻाल्हियूं आहिनि हुते ई अहिड़ी सुठी ॻाल्हियूं बि आहिनि। असां हुते असल में भक्ति करण लाइ वियासीं ऐं मुंहिंजे लाइ हीअ ॾाढी लाजवाब ॻाल्हि हुई। असां हिते इहो करे न पिया सघूं ऐं इहो ई ॾेखारण पिया ख़बर आहे परमेश्वर जेको बि कंदा आहिनि हू असांजे सुठे लाइ कंदा आहिनि। हीअ ॾाढो कमाल आहे, मूंखे जाम वणंदो आहे। जाम पॉलिश माण्हू सोचींदा आहिनि कि पॉलिश माण्हू होतिरा सुठा न आहिनि जेतिरा ॿिया माण्हू आहिनि। असां वटि उहो कोन्हे जेको जंहिंजी ज़रूरत आहे ऐं हिन करे हुनखे खपे कि शायदि हिन जे करे असां अक्सर सोचींदा आहियूं कि असां कुझु हासिल न करे सघंदासीं। हिते असांजी मदद कंदो आहे असांजो परमेश्वर। असांजो परमेश्वर महान आहे। असां वॾी वॾी शयूं हासिल था करे सघूं। अगरि तव्हां शैतान जी तोड़ तोड़णु चाहियो था बल्गेरिया मां, Ако искаш да станеш част от разчупването на тази крепост на дявола над България, त असांखे हिकदमि ई शुरू करणु खपे। ще трябва да дадем начален старт на това движение на Бог. प्रभु जी इहा चालाकी असां सभिनीनि खां, Като се протегнем към най-низшите от най-ниското ниво, माण्हू जेके ॿियनि खां खोड़ वधीक दुख झेलनि था, хората, които са наранени от всеки друг повече, छो त बाइबल में लिखियलु आहे त असां नेकीअ सां बुराई ते जीत हासिल कंदासीं। защото Библията казва, че трябва да побеждаваме злото. नेकीअ सां बुराईअ ते जीत हासिल कंदासीं। Побеждаваме злото чрез доброто. असां बुराईअ ते जीत हासिल ज़रूरु कंदासीं। असांखे इहो सम्झण में मदद कयो कि हिते जिप्सी माण्हू केरु आहिनि ऐं हिननि जा स्थानीय माण्हू कीअं आहिनि। हा बिल्कुलु, उहे प्रमुख एथनिक ग्रुप्स मां हिकु आहिनि। आबादी में ॿिए नंबर ते आहिनि ऐं हुते जाम शताब्दियुनि खां आहिनि। जॾहिं कम्युनिस्ट शासन जे हलंदे हुननि जे झोपड़पट्टियुनि में मोकिलियो वियो हुयो बल्गेरियन वटि शहरनि जी। हा अलॻि थलॻ आहिनि, अलॻि थलॻ।
अलॻि थलॻि ऐं ॾाढी ग़रीबी जे हालतुनि में जाम दफ़ा त बिना बिजली पाणी जे ऐं खोड़ नंढा नंढा घर पंहिंजे अलॻि हुअण जे करे ऐं हुननि हालतुनि जे करे जंहिंमें उहे रहनि पिया ऐं उहे ॾाढी वॾी वॾी समस्याउनि को जूझनि पिया जिते शिक्षा जो अभाव बि न हुयो। हीअ समस्या उन्हनि खे जाम ग़रीबी में वक़्तु गुज़ारण ते मजबूर कंदा आहिनि ऐं इन करे इहे मजबूर थी वेंदा आहिनि चोरी करण ते। जीअं सॼे बल्गेरिया में माण्हू जिप्सीज़ खां ॾाढा ॾकंदा आहिनि। अगरि उते किथे बि जिप्सीज़ उन्हनि खे नज़र अची वेंदा आहिनि त हुननि खां उहे जाम डिॼंदा आहिनि ऐं ख़ासि करे सोफिया ऐं ख़ासि करे वॾे शहरनि में। हिते विशुद्ध जिप्सी विवाह आहे बल्गेरिया में। हुननि जे रिवाज़ जे मुताबिक़ उहे घणो ई बसि हिते हिकु वॾी पार्टी जो इंतज़ामु कंदा आहिनि। आसे पासे में जिते खाइण पीअण ऐं ॾाढो नाच गानो हलंदो आहे ऐं उहे बसि मज़ो कंदा आहिनि। पर छॾो, हिते त इहो थींदो रहंदो आहे विवाह समारोह। हिते शादी विवाह खे गंभीरता सां कान खणंदा आहिनि। मुंहिंजो मतिलबु आहे ॾाढो आसानी सां पंहिंजे जीवन साथी खे छॾे ॾींदा आहिनि। कुझु ई सालनि में ॿिए कंहिंसां शादी करे छॾंदा आहिनि। हुननि जा ॿार बि थी वेंदा आहिनि पर उहो ॿारनि खे ॿियनि जे सहारे छॾे ॾींदा आहिनि। हुननि जी देखभाल न करे सघंदा आहिनि छोकरे उहो त पाण बि त ॿार ई आहिनि। माउ पीउ मुंहिंजो मतिलबु आहे उहो हिननि खे ॿारनि खे कंहिं अनाथालय में मोकिले छॾींदा आहिनि। बेसिकली उन्हनि खे छॾे ॾींदा आहिनि। उहे असल में ॿारनि खे हुते छॾे ॾींदा आहिनि। बल्गेरिया जे अनाथालय में 90% ॿार जिप्सी बैकग्राउंड में हूंदा आहिनि। त सभिनि खां वॾी चैलेंज छा थींदी आहे जिप्सीज़ जो सामनो करण में? हुननि खे मटाइण चुनौती आहे। हुननि जे जीवन जे लाइ सोच मटाइण ऐं इहो विश्वास करण कि कोई हुननि सां प्रेम कंदो आहे ऐं इहो सम्झाइण कि उहे परमेश्वर लाइ केॾा अनमोल आहिनि। हुननि जी सोच मटिजणु लॻंदी आहे। खोड़ सारा क़बीला आहिनि ऐं हुननि जा अलॻि अलॻि रीति रिवाज़ आहिनि। हिकु माण्हू खे हुननि खे सम्झण में ऐं हुननि जे दिलि जी ॻाल्हि सम्झण में वक़्तु लॻंदो आहे ऐं उहे जीअं आहिनि हुनखे उहे ई स्वीकार करणु। ऐं ॿिए एथेनिक ग्रुप्स ऐं संस्कृतियुनि सां जाम अलॻि आहिनि। हुननि जे लाइ हिकु पल बि खोड़ ख़ासि थींदो आहे ऐं हुननि खे जी भरे जी वठणु जेको हुननि जी कुझु हद ताईं मदद कंदो आहे। हिकु तरीक़े सां हुननि जी सोच खे कुझु शयुनि खे स्वीकार करण में मदद मिलंदी आहे पर साण ई साण इहा हुननि खे भविष्य जी योजना ठाहिण सां रोकींदा बि आहिनि। जॾहिं असां हुते चर्च शुरू कयो त माण्हू चवनि पिया कि इहे माण्हू हिन जो कुझु कोन थी थो सघे पर हाणे उहे परिणाम ॾिसी था सघनि। जॾहिं इहो कारगर थिए थो पियो माण्हू हुननि खे ॼाणींदा कोन्हनि। उहे हुननि जो बुरो पक्ष ॾिसंदा आहिनि त हुननि खे ॾिसंदा आहिनि। जॾहिं उहे विढ़ंदा आहिनि जॾहिं उहे चुराईंदा आहिनि पर उहे हुननि खे नथा ॾिसनि। त छा थींदो आहे जॾहिं तव्हां हुननि खे ॿुधाईंदा कि परमेश्वर हुननि खे केॾो प्यारु कंदो आहे? अगरि हुननि खे महसूसु थो थिए कि तव्हां हुननि सां प्रेम कंदा आहियो। मुंहिंजी वजह हुई परमेश्वर जे क़रीब अचण जे लाइ कि मूंखे उन ख़ौफ़नाक ज़िंदगी मां मूंखे थोरी राहत मिले। मुंहिंजो परमेश्वर उद्धार करे सघे। मुंहिंजी अहिड़ी भयंकर हालतुनि मां निकिरी सघां। परमेश्वर हिकु ॿी योजना ठाही मुंहिंजे लाइ। न कि मां पंहिंजे घोट खे मटां बल्कि मां पाण खे मटां ऐं पंहिंजी हालतुनि जी तरफ़ ॾिसण जो नज़रियो बि बदिलां। मां चवंदी पई आहियां कि जिन हालतुनि मां गुज़री आहियां भॻवान न करे कंहिंखे बि गुज़रणो पए। अल्बेनिया जी संस्कृति में पंहिंजे हालत ऐं चिंताउनि जे बारे में ॻाल्हाइणु कमज़ोरी सम्झो वेंदो आहे ऐं ख़ासि करे जॾहिं उहो ज़ाल मुड़ुस जे संबंध जे बारे में हुए। इहो हमेशह हिकु क़िस्म जो विश्वासघात सम्झो वेंदो हुयो। मां हिन संस्कृति खां मुक्त थियणु चाहियां पई। पंहिंजे दोस्तनि सां मिलणु पई चाहियां। हुननि खे पंहिंजो हाल ॿुधाइणु पई चाहियां पंहिंजे घोट जे बारे में। हुन जेकी मुंहिंजी ज़िंदगी बदतर कई हुन जे बारे में। पर मुंहिंजी दिलि खां दुआ आहे कि मुंहिंजो घोट बि मटी वञे। जिंजर मां तोखे ॿुधाए कोन थो सघां कि मां कहिड़े घरनि में वियो आहियां जिथे मां ॾिसंदो आहियां द बैटल फील्ड ऑफ माइंड। फ्रेंच भाषा में या पॉलिश या मैसिडोनिया में या अल्बेनिया में मथे शेल्फ में पई हुई बाक़ी किताबुनि सां गॾु। बसि हिन हफ़्ते 3 ॾींहं पहिरीं मां हिकु माई जी आखाणी ॿुधी जेका इन कॉन्फ्रेंस में अचे पई। 2 हफ़्ता पहिरियों हुन सां गॾु द बैटल फील्ड ऑफ माइंड किताबु आई जेका हुनखे ॾिनी हुई। हुन पहिरियों जी उहा किताबु खोड़ महीना पहिरियों ॿिए कंहिंखे ॾिनी हुई ऐं सोचियो ॿिए कंहिंखे उहा ई किताबु हुनखे ॾिनी हुई। हुन पंहिंजो जीवन मसीह खे ॾेई छॾियो ऐं असांखे ॿुधाए कि उहा इन मीटिंग में अचण वारी आहे। अॼु सुबुह जो मां हुन माई सां गॾिजुमि।
इहा प्रभु जी इच्छा कोन्हे कि उहो कोई बि माण्हूअ सां दुर्व्यवहार करे। Nuk është vullneti i Perëndisë për askënd të keq trajtohet. प्रभु ज़ाइफ़ुनि जो इस्तेमालु कंदो, Perëndia mund të përdori gratë. प्रभु ज़ाइफ़ुनि सां प्यार कंदो, Perëndia i do gratë. सॼे संसार में इस्तेमालु कंदा आहिनि। Ai më përdor mua gjatë anën mban tërë globit. सभिनीनि खां पहिरीं ज़ाइफ़ा सुसमाचार प्रचारक थी हुई। A dini juve që personi i parë që ka predikuar ungjillin ka qenë një grua? इहा सच ॻाल्हि आहे, प्रभु मायुनि जो इस्तेमालु न करे सघंदा आहिनि। Fakti kur njerëzit thonë që Perëndia nuk mund t'i përdori gratë për të predikuar fjalën e tij. जॾहिं यीशु मुर्दनि मां ज़ीअरो थियो, उहो मरियम हुन जी वेही करे ॻाल्हि ॿुधी हुई। Gjallë nga të vdekurit, personi i parë të cilit ai kërkoi të predikonte ishte Maria. हुननि चयो वञ ऐं वञी करे मुंहिंजे चेलनि खे चओ उहो ज़ीअरो आहे। Ai tha, shko e thuaj dishepujve të mi që unë jam ringjallur. इहो ई त प्रचार आहे। Edhe ky është predikimi. मां हिते इहो चवण लाइ आहियां कि मसीहो ज़ीअरो आहे। Edhe unë jam këtu t'ju them që Krishti është ringjallur. आमेन। मां सच में चाहींदी आहियां तव्हां सम्झी वठो प्रभु तव्हांजी साझेदारी इन माई जी मदद करण लाइ उहो पंहिंजी शादी में आयल तकलीफ़ुनि जे जीत हासिल करे सके। तव्हांजी सहायता उहो उनखे चर्च में मजबूत करे सके ऐं बल्गेरिया जे जिप्सी में महसूस कंदा उन प्रेम खे। उहो जेको ख़बर आहे ऐं तव्हांखे ख़बर न आहे त तव्हांखे उहो किताब मुफ़्त में मिलंदियूं आहिनि ऐं तव्हां प्रार्थना कयो, सॼी कोशिशूं कयो, शामिल थियो इन ॻाल्हि ते ऐं वीचार कयो उन ॻाल्हि ते। टेलीविज़न, रेडियो ऐं वेब असां सचपच हर देश में पहुची था सघूं सुसमाचार जे ज़रिए प्रभु जे। ऐं मुंहिंजो मञणु आहे कि अगरि परमेश्वर असांखे पंहिंजे हथनि सां चूंडियो आहे त असांखे उहो सामनो करणो पवंदो ऐं उहे ज़िमेदारियूं खणणी पवंदियूं, उनखे निभाइणो पवंदो जेको उहे चवनि था। हिकु दफ़ो वरी जेकॾहिं प्रभु तव्हांजे दिलि सां ॻाल्हाइनि था, निर्देशित थियनि था असां सां भागीदारी करण लाइ ऐं उहो क़दम खणण लाइ, महिरबानी प्रभु जी महिर थिए। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।